अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मलाइशियन इंटरनेशनल स्कॉलरशिप 2024-25 जे बारे में। ये तमाम ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे पाकिस्तानी कैंडिडेट्स जे लाइ जेके मास्टर ऐं पीएचडी जे लाइ अप्लाई करणु चाहिनि था। ही मल्टीपल फील्ड्स में स्कॉलरशिप आहे, जंहिंमें एजुकेशन आहे, आर्ट एंड ह्यूमैनिटीज़ आहे, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, सोशल साइंस आहे, नेचुरल साइंस आहे, एग्रीकल्चर आहे, इंजीनियरिंग आहे, हेल्थ एंड वेलफेयर आहे। इनमें जेके एलिजिबल रीजन्स आहिनि ही तमाम एशियन कंट्रीज़ आहिनि, जंहिंमें पाकिस्तान भी एलिजिबल आहे। ऐं इन जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहो जेको आहे मास्टर्स जे लाइ तव्हांजी बैचलर डिग्री हुजे ऐं पीएचडी जे लाइ तव्हांजी मास्टर्स डिग्री हुजे। बैचलर डिग्री में तव्हांजी मिनिमम सीजीपीए 3 पॉइंट हुजे ऐं मास्टर पीएचडी में भी तव्हांजी जेको आहे मास्टर्स में सीजीपीए 3 हुजे। उन सां गॾो गॾु तव्हांखे 1000 वर्ड्स जो प्रपोजल सबमिट कराइणो आहे एज अ पीएचडी कैंडिडेट। ही तमाम जबरदस्त अपॉर्चुनिटी आहे। इनमें घणे खां घणा सिंधी पाकिस्तानी अप्लाई करे फ़ाइदो हासिल कनि। त हाणे इन जे लाइ अप्लाई करण जे लाइ तव्हांखे पोर्टल ते वञिणो पवंदो, जेको इस पोर्टल क्रिएट कयो आहे मलाइशियन गवर्नमेंट तरफ़ां स्कॉलरशिप जे लाइ। उन जे लाइ तव्हां कंहिं बि ब्राउज़र ते वञी MIS स्कॉलरशिप 2024 सर्च कंदा। असां हलूं था ब्राउज़र ते, ॾिसूं था तव्हां कीअं इन में अप्लाई कनि। ये असां अची वियासीं ब्राउज़र ते। हाणे हिते असां सर्च कंदासीं MIS स्कॉलरशिप 2024 मलाइशियन इंटरनेशनल। ही तव्हां वटि जेका फर्स्ट लिंक अचे थी, तव्हां इन ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां इन ते क्लिक कंदा त ॾिसो तव्हां वटि इंफॉर्मेशन अची वई त द कॉल फॉर एप्लीकेशन एकेडमिक ईयर 2024-25 विल बी ओपन फ्रॉम 31 मई खां ही ओपन थी वई आहे ऐं 3 जून ताईं एप्लीकेशंस ऑनलाइन हलंदियूं। इन ते तव्हां अप्लाई करे सघो था। ही क्लिक हेयर टू MIS ऑनलाइन एप्लीकेशन सिस्टम। जीअं ई तव्हां सिस्टम ते क्लिक कंदा त ही तव्हां वटि फॉर्म अची वियो। हिते तव्हां पहिरियां पोर्टल ते साइन अप कंदा फर्स्ट टाइम जे लाइ। हिते प्लीज़ मेक श्योर यू रजिस्टर इन एडवांस। पहिरियां तव्हांखे रजिस्टर करणो आहे। जीअं ई तव्हां साइन अप ते क्लिक कंदा त तव्हांखे कुझु बेसिक इंफॉर्मेशन घुरंदो, जंहिंमें सभिनी खां पहिरियां तव्हांखां फील्ड ऑफ स्टडी थो पुछे, तव्हां मास्टर कंदा या पीएचडी कंदा। पीएचडी वारा पीएचडी सिलेक्ट कंदा ऐं मास्टर्स वारा मास्टर्स सिलेक्ट कंदा। उन खां पोइ तव्हांजो पासपोर्ट नंबर आहे, तव्हांजो पासवर्ड आहे, तव्हां कंफर्म पासवर्ड कंदा, पंहिंजी ईमेल ॾींदा, एक्टिव डेट ऑफ बर्थ ऐं नेशनलिटी सिलेक्ट करे तव्हां इज़ीली रजिस्टर थी वेंदा। मूं रजिस्टर करे छॾियो, मां लॉगिन थो कयां। लॉगिन जे लाइ सिंपली तव्हांखे पंहिंजो पासपोर्ट नंबर ऐं जेको तव्हां हींअर पासवर्ड क्रिएट कयो आहे उहो लॻाईंदा। मां पंहिंजो पासपोर्ट नंबर ऐं पासवर्ड लॻाए छॾियो। हाणे लॉगिन कंदुमि। जीअं ई लॉगिन कंदासीं त उन खां पोइ तव्हां वटि फॉर्म अची वेंदो। तव्हांखे ही फर्स्ट ऑप्शन जेके तव्हांजा सभु ऑप्शन अनफिल्ड ॾेखारींदो। मूं फिल करे छॾियो आहे, त इन करे मुंहिंजा फिल थियल आहिनि। त तव्हां ही पंहिंजी इंफॉर्मेशन फिल कंदा। सभिनी खां पहिरियां पंहिंजा पर्टिकुलर्स, उन खां पोइ एड्रेस वग़ैरह ॾींदा, उन खां पोइ एमरजेंसी कॉन्टेक्ट नंबर ॾींदा ऐं नेक्स्ट कंदा। जीअं ई असां नेक्स्ट कंदासीं त असांखां अकेडमिक इंफॉर्मेशन घुरंदो। तव्हांजा अकेडमिक अवार्ड्स, फाइनेंशियल रिवार्ड्स जेके बि तव्हांखे मिलनि उहे तव्हां ऐड कंदा वेंदा ऐं ईअं तव्हां नेक्स्ट कंदा वेंदा। जीअं तव्हां नेक्स्ट कंदा त हिते तव्हांजी लेवल ऑफ स्टडी, हिते तव्हांखां कोर्स अप्लाइड पुछे थो। तव्हां जंहिं में बि अप्लाई करणु चाहियो था हिते तव्हां पंहिंजो सिलेक्ट कंदा। लाइक केयर पीएचडी इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, तो बिजनेस एडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट कंदो। उन खां पोइ ही तव्हां सब फील्ड सिलेक्ट कंदा। तव्हां कहिड़ी फील्ड में पंहिंजी उन फील्ड जी बि सब फील्ड में, लाइक मैनेजमेंट एंड एडमिनिस्ट्रेशन में असां पीएचडी करणु था चाहियूं। उन खां पोइ ही तव्हां वटि डिफरेंट यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके तव्हांखे ऑप्शन ॾियणा आहिनि। तव्हां पंहिंजा ऑप्शन ॾेई करे ऐं तव्हां सिलेक्ट कंदा। उन खां पोइ तव्हां नेक्स्ट कंदा वेंदा, तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी मलाइशियन इंटरनेशनल स्कॉलरशिप में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां ताईं अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ पहुचंदियूं रहनि। अल्लाह हाफ़िज़।